शायद या खुरान आदत में शामिल थी वही आहे। सफ़ी तूं पंहिंजे ऑफिस जे रस्ते खां घणा भेरा गुज़रंदो आहीं? शायद 50,000 खां मथे जो अंग हूंदो। कहिड़ी शइ अलॻि महसूस कंदो आहे? मुंहिंजो इंटरव्यू आहे छा? मुंहिंजी नज़रनि सां ॾिस सैफ, तोखे घणो कुझु मुख़्तलिफ़ नज़र ईंदो। प्लीज़ अर्शी, मूंखे भोलड़ो न ठाहे यार। जिन ॾिसंदे तॾहिं बि त भोलड़ो ई लॻंदे न। अर्शी, तूं सिग्नल ते बीठल ॿारनि खे गाॾियुनि जा शीशा साफ़ कंदे ॾिठो आहे। जेके मुस्कुराए बिना कंहिंजे चवण जे शीशो साफ़ कंदा आहिनि ऐं उन्हनि जी इन सफ़ाईअ में समाज जे लाइ हक़ारत हूंदी आहे जेका हर कंहिंखे नज़र में न ईंदी। अर्शी, तूं कंहिं वॾे शॉपिंग मॉल खे ॾिठो आहे जंहिंमें मिडिल क्लास माण्हूअ जे दाख़िले खे कच्ची गार जीअं महसूस कयो वेंदो आहे। भर में हिकु 5 स्टार होटल पियो ठहे जिथे जिस्म जी शाइरी ऐब न हूंदी आहे। ॿियो कुझु पुछणो आहे? मूं सिर्फ़ ॻाल्हि कई तोसां, पूरी जोग्राफी ऐं मंज़िल निगारी न पुछी। अर्शी, तूं हर वक़्तु इहे सुपर नेचुरल ॻाल्हियूं न कंदी कर, तोते कोन थियूं ठहनि। अच्छा जी, तूं त ॼण उमर ख़याम जूं रुबायूं पियो पढ़ी, ईअं न? ओ अज़ीम इंसान सॾाईंदड़ मिस्री ममी, हिन मासूम ऐं बेगुनाह इंसान ते रहम कयो वञे। ही गुलाम पंहिंजो ॾोह क़बूले थो त हू गुस्ताख़ आहे ऐं ॿीहर कॾहिं बि अहिड़ी ग़लती न थींदी। माफ़ कयो। पर पोइ बि गुलाम जो सर कलम कयो वेंदो। ज़रूर कबो सही, पर हाणे ॾाढी बुख लॻी आहे। हलो त कुझु खाई अचो। हिकु शर्त ते, तूं मूंसां गॾु हूंदे, लंच कंदे ऐं भॼण जी कोशिश न कंदे। हा हा साईं, पर तव्हां हितां त निकिरो। हलूं था बाबा, हलूं था, थोरो सब्र कर, चांहि बि न प्यारी। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।